जामशोरो अॻवान मलक चंगेज़ ख़ान चयो आहे त जामशोरो कोस्तान में सुॼागीअ जी लहर आंदी आहे जंहिं में भोतारको निज़ाम लुड़ी ख़तमु थी वेंदो। हिन अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार थाणे बुलाखां जे ॻोठ उमेद अली पालारी में यूसी धमाज जे उमेदवार जी कार्नर गजाणी खे ख़िताब कंदे कयो। मलक चंगेज़ ख़ान वधीक चयो त भोतार जा वाठा उमेदवार ऐं संदसि फर्ज़ंद चूंड गजाणियुनि खे ख़िताब कंदे पंहिंजी गुज़िरियल इक़्तिदारी दौर जी कारकरदगी ॿुधाइण तोड़े मुस्तक़बिल जो प्रोग्राम ॿुधाइण बदिरां घटि वधि ॻाल्हाए जामशोरो जे उमेदवारनि खे सौ सिधो धमकियूं ॾेई रहिया आहिनि, जेको अमल कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कंदासीं। असां खेनि ॿुधाइणु चाहियूं था त असां तव्हांजी धमकियुनि खां डिॼण वारा न आहियूं। मलक चंगेज़ ख़ान चयो त मुख़ालिफ़ुनि वटि हिकिड़ो ई जुमिलो आहे त घुमाए घुमाए हणंदासीं, पर असीं मल न पर चूंड विढ़णु चाहियूं था। जेकॾहिं एतिरो ई मल विढ़ण जो शौक़ु अथनि त संदनि लाइ जुमन शीदी जो इंतज़ाम करे सघूं था। कार्नर गजाणी खे ख़िताब कंदे सिंध पालारी इताह जे सरपरस्त आला हाजी मोहम्मद रमज़ान ख़ान पालारी चयो त सिकंदर ख़ान जूनियर ललकारींदे मुक़ाबले जूं धमकियूं ॾिए थो, पर असीं खेसि चवणु चाहियूं था त तूं नंढिड़ो ॿारु आहीं, पंहिंजे वाल साहब खे मोकिल त मुक़ाबलो करण में मज़ो अचे। असीं 40 सालनि खां संदरो ॿधी मैदान में बीठल आहियूं, कॾहिं बि न झुकिया आहियूं, न विकिया आहियूं ऐं न ई ॾिना आहियूं। हर वक़्तु मुस्तक़िल मुक़ाबलो करण लाइ तयारु आहियूं। इन मौक़े ते डॉक्टर अनवर पालारी, डॉक्टर अलीदोस पालारी, सरदार कांबू ख़ान बिरामणी, शेख अब्दुल्ला कोस्तानी, हाजी निसार पालारी ऐं ख़ुदा बख़्श विके जो पिणु ख़िताब कयो। गजाणी में ख़ालिद ॾेथो, वाबदीन पालारी, सैफल पालारी, गाज़ी पालारी, सिकंदर अज़ीज़ पालारी, नदीम पप्पू पालारी, रजब मेमन सुदो वॾे अंग में ॻोठाणा मौजूदु हुआ।